नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे खां ख़बर ॾींदा हलूं त रीजन में रीजनल पुलिस सेंट्रल 2019 क्रिकेट मैच फाइनल थी गुज़रियो। इन मौक़े ते खैरपुर पुलिस शानदार कारकर्दगी सां जीत हासिल कई है। इन हवाले सां ॾिसूं था खैरपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अरशद शर जी रिपोर्ट में। लाड़काणे रीजन में रीजनल पुलिस सेंटर 2019 क्रिकेट में मैच फाइनल थी गुजरी, जॾहिं त खैरपुर पुलिस शानदार कारकर्दगी सां जीत हासिल कई। लाड़काणे रीजन में थींदड़ क्रिकेट रांदि रीजनल पुलिस सेंटर 2019 कप जो फाइनल मैच खैरपुर ऐं कंबर शहदाद कोट पुलिस जे टीमुनि जे दरमियान मुक़ाबला थिया। कंबर शहदाद कोट पुलिस टीम टॉस जीते खैरपुर पुलिस जी टीम खे पहिरियां बैटिंग करण जी दावत ॾिनी वई। खैरपुर पुलिस जी टीम मुक़रर 20 ओवरनि में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 162 रन जोड़े वरता। एएसपी सिटी खैरपुर डॉक्टर मोहम्मद इमरान क्रिकेट जी टीम उम्दा बॉलिंग जो मुज़ाहिरो कंदे मुखालिफ टीम खे 18 ओवरनि में 101 रन्स ते ऑल आउट 61 रन्स मां टूर्नामेंट जो फाइनल मैच खटे वरतो। लाड़काणे में थींदड़ टूर्नामेंट जे फाइनल मैच में एएसपी सिटी खैरपुर डॉक्टर मोहम्मद इमरान जी शिरकत रांदीगरनि जा हौसला वधीक बुलंद किया। एएसपी सिटी खैरपुर बेहतरीन बॉलिंग जो मुज़ाहिरो कंदे 5 रांदीगरनि खे आउट करे मुखालिफिन ऐं शौक़ीन क्रिकेट खे हैरान करे छॾियो। एक आगाज़ की दास्तां हम सभी एक है अपना घर। कैमरा टीम सां गॾु अरशद शर, अवामी न्यूज़ खैरपुर मीरज। है वतन सबसे ऊपर तेरा नाम है, भाई है ये। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।